बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड तव्हां ॾिसी रहियो असांजो चैनल इख़लाक़ वाइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं अल्लाह तव्हांखे हर मुसीबत ऐं बीमारीअ खां पनाह में रखे। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो। ॾे थो पर खंघाए। ॻाल्हि था कनि त हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर खे अची ख़्यालु वेठो त माण्हू चवनि था त ख़ुदा राज़िक़ आहे, उहो ई हर हाल में रिज़्क़ ॾिए थो, सो आऊं बि आज़मूदो वठां। त वाक़ई उहा ॻाल्हि सच बि आहे या मिड़ई हुलाई वई आहे। उहो ख़्यालु करे ॻोठ खां ॿाहिरि निकितो ऐं हिकु वाह जे किनारे कंहिं हिकु वण ते चढ़ी वञी वेठो। उन्हीअ हालत में खेसि 2 ॾींहं गुज़री विया पर किथां को मानी ॻभो कोन मिलियसि। 3 ॾींहं को रइस शिकार लाइ निकितो हो, सो उन वण जे छांव में अची मंज़िल अंदाज़ थियो जंहिं ते वतायो वेठो हो। रइस जा माण्हू रध पचा खे लॻी विया। जॾहिं मानी रधिजी तयारु थी त रइस नौकरनि खे हुकुम ॾिनो त पहिरें थाल्ही कंहिंखे ख़ुदा कारण खाराए अचो। वताए फ़क़ीर ॾिठो त हाणे जेकॾहिं माठ थो करियां त बुख थो मरां, सो वठी ज़ोर सां खंघियाई। रइस जो वण तां खंघार ॿुधई त मथे कंध खणी ॾिठाई, ॾिसे त को हमराह वण ते वेठो आहे। खेसि ॾिसी चयाई, अदा हेठि लही आ ऐं अची ही पुलाह खाइजि। फ़क़ीर वण तां लही आयो ऐं भत खाए ॻोठ मोटियो। ॻोठ पहुचण ते माण्हुनि पुछियसि, फ़क़ीर ॾे ख़बर 2-3 ॾींहं केॾांहुं वियो हुएं? चयाई, ॿुधो हुयुमि त ख़ुदा राज़िक़ आहे ऐं हर हंधि रिज़्क़ जो बंदोबस्तु थो करे, सो उन जो आज़मूदो वठणु वियो हुयुसि। माण्हुनि हैरान थी पुछियसि, पोइ छा थियो? जवाबु ॾिनई, हा धणी, हर हाल में ॾिए थो पर ॾे खंघाए थो।